उन सभिनी मना कयल कबीरन गुनाहन मां जेकॾहिं को गुनहगार बानो अल्लाह सां इन हाल में अची मिले तो वो मकरूज़ आहे, गुनाहगार आहे पर मकरूज़ आहे हुन सां गॾोगॾु। जेकॾहिं कर्ज़ अदा न कई ॿिया गुनाह त अल्लाह बख़्शे छॾींदो, पर कर्ज़ जे करे हुनखे जहन्नम जी बाहि में बख़्शिश जी का गुंजाइश कोन्हे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं के जनाज़े ते ईंदा हुया, निमाज़ जनाज़ा पढ़ाईंदा हुया त साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा हिन ते कंहिंजो कर्ज़ त कोन्हे को, उनजो कर्ज़ जेकॾहिं माण्हू मक़रूज़ हूंदो त उनजो रसूलुल्लाह जनाज़ो ई न पढ़ाईंदा हुया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जनाज़ो ई कोन पढ़ाईंदा हुया, फरमाईंदा हुआ हिनजो कर्ज़ अदा कयो। पोइ ईअं चयो वेंदो या रसूलुल्लाह हिनजो पोयां केरु को साथी अहबाब कोन्हनि खे, साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पोइ हिनजो कर्ज़ मां मोहम्मद करे अमर रसूलुल्लाह हुनजो कर्ज़ अदा कंदा हुया ऐं उन खां बाद में हिनजो जनाज़ो निमाज़ पढ़ाईंदा हुआ। ऐं साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हिकिड़ो माण्हू मरी वञे ऐं पंहिंजे पोयां एतिरो माल न छॾियईं कि पोइ हुनजे कर्ज़ जी अदायगी जो सबबु बणी सघे। जेकॾहिं माण्हू कर्ज़ खणे थो त एतिरा वसाइल पैदा करे वञे जो मरण खां पोइ हुनजे कर्ज़ जी अदायगी थी सघे। 50,000 रुपया आहे, 1 रुपया आहे, 1 रुपया आहे, केतिरो कर्ज़ न खयो, एतिरो मरण खां अॻु में एतिरो माल जोड़े वञे जो मरी वञे न त हुनजो कर्ज़ अदा कयो वञे। पर हिन एतिरो माल कोन छॾियो जो ला यदउलहु क़दाअन त हिनजो कर्ज़ अदा थी सघे। फरमायो त इहो वॾे में वॾो गुनाह हुआ, इहो कबीरो तरीन गुनाह हिनखे जहन्नम जी खत में सुलायो। कर्ज़ बीमारी आहे, कर्ज़ इंसान जे लाइ ज़िल्लत आहे, कर्ज़ इंसान जे लाइ दिल जी बेसुकूनी जो सबबु आहे। मक़रूज़ इंसान माल दौलत हुअण जे बावजूद, खाधो ताप हुअण जे बावजूद बेचैन हूंदो आहे। हिनजे करे कर्ज़ खां जेतिरो थी सघे पाण खे बचायो, जेतिरो जल्दी थी सघे पंहिंजूं ज़रूरतूं पुटाए कर्ज़ अदा कयो। कर्ज़ अदा करे छॾियो त इहो ज़िम्मो मक़रूज़ आहे त तव्हां हुनजो कर्ज़ अदा कयो। ॿियो ओड़े पाड़े वारा आहे, वॾे में वॾो पाड़ेसिरी जो हक़ आहे त जेकॾहिं पाड़े वारो कंहिं कर्ज़ में मुब्तला आहे ऐं को ताज अदा नथो करे सघे त तव्हां पाड़े वारनि जो हक़ आहे त हुनजे पर जो कर्ज़ अदा इहा ज़िमेदारी आहे। क़यामत जे ॾींहुं हिनजो पुछाणो थी। जेकॾहिं कर्ज़ नथो लहे त हुनजे लाइ महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां सलात व सलाम पढ़णु, दुरूद पढ़णु कर्ज़नि जी अदायगी जो सबबु बणिबो आहे। माण्हू जेको कसरत सां दुरूद पढ़े त अल्लाह ताला दुरूद शरीफ़ पढ़ण जे सदके हुनजा कर्ज़ लाहे छॾींदो। हिकिड़ो वाक़ियो क़िबला आलम जा मुर्शिद करीम बयान फरमाईंदा आहे, हिकिड़ो मक़रूज़ हुयो, 10,000 दिरहम हुनखे कर्ज़ हुयो। त जंहिं ते कर्ज़ हुयो उन्हनि माण्हुनि कोर्ट में केस कयो, काज़ी साहिब वञे घुरायो, हिकिड़ो दफ़ो आयो मां कर्ज़ अदा करे ॾे, ॿियो दफ़ो, टियों दफ़ो, चोथों दफ़ो। आख़िरकार जेके कर्ज़ पा हुया उन्हनि घणो ज़ोर भरियो त असांजो कर्ज़ अदा कयो वञे। हिन अमरा चयो त हाणे मूं वटि पैसा त आहिनि कोन्हनि खे हिनजो कर्ज़ अदा करे ॾियां। न त कुझु जेल में विझनि थो। हाणे अमीर माण्हू हुयो, इज़तदार माण्हू हुयो, अचानक मोहताज थी वियो, पैसो ॾोकड़ हलियो वियो। इज़त वारे माण्हू जे लाइ इहा वॾी ज़िल्लत आहे जो हुनखे जेल में पैसनि जी ख़ातिर विधो वञे। सो हिन चयो त अॼोकी राति जी मोहलत ॾियो, सुभाणे तव्हांजो कर्ज़ मां अदा करे ॾींदुमि। हिकिड़ी राति जी मोहलत ॾिनी, ठीकु आहे, हिकिड़ी राति में तव्हांखे मोहलत ॾिनी वई। घर वियो, हाणे ॾिठई पियो को वाहन वसीलो कोन्हे को घर में अचे, पंहिंजे बचड़नि ॿारनि ज़ाल पुटनि नियाणियुनि सभिनी खे जमा करे ऐं जीअं त वियो ऐं महबूब मुस्तफ़ा करीम खे सजदा कयो, गॾिजी वेही सलातो सलाम पढ़े, सलातो सलाम अलैका या रसूलल्लाह। दुरूद पढ़ंदे पढ़ंदे रोंदे रोंदे महबूबनि खे सलीते सलीते अख लगी, दिल से जो निकलती है असर रखती है, पर नहीं कुव्वत परवाज़ रखती है। ये दिल से दाह निकले तो वह जल्दी गुंबद खतरा में पहुंची वेंदी है। तो हिन जी दाह वरनाए जी वई, हेॾा अख लगी और मदीने वारे साईं जो दीदार। साईं ने फरमायो त मुंहिंजा उम्मती दुखारो नथी, तुंहिंजे कर्ज़ अदा करण जे लाइ असां तुंहिंजी मदद जे लाइ पहुची विया। सुभान अल्लाह। फरमायो हाणे वञ बगदाद शहर जे गवर्नर खे वञी मुंहिंजा सलाम चओ,
उन्हें चो तो तोते जेको कर्ज आहे वो तुंहिंजो कर्ज अदा करे ॾे। जीअं अल्लाह अमीर माण्हू मां वॾो माण्हू बादशाह गवर्नर वक़्त जो मां ग़रीब मिस्कीन हो मुंहिंजी ॻाल्हि ॿुधंदो ऐं फरमायो वञे उनखे चओ त तूं मुंहिंजे मथां रोज़ानो 200 दफ़ा दुरूद पढ़ंदो आहीं, 200 दफ़ा दुरूद पढ़ंदो आहीं। कल्ह राति के मजबूरी जे बाहिस थकावट जे बाहिस वो 200 दफ़ा दुरूद न पढ़ी सघे या निशानी ॾिजेसि ऐं इंशाअल्लाह वो तुंहिंजो कर्ज़ अदा कंदो। हथ खुली वई, खुशी में न पियो मापे, सुभान अल्लाह। ज़ाल उथी पई, घरवारा खे ख़ुशी जी छा माजर आहे कि घरवारी अॼु असांजा भाग खुली पिया जो असांजी मदद करण वारो मोहम्मद मुस्तफ़ा करे असांजी वाह दरवाज़ो खुली वियो। हे वियो वञी गवर्नर खे चई बाबा राति जो ख्वाब ॾिठो आहे, मुंहिंजे दिलि पर नबी तुंहिंजे लाइ सलाम चया आहिनि ऐं सॼी फेराइती ॻाल्हि करे ॿुधाई। तो गवर्नर वॾो आशिक़ रसूल हुयो, हुनजी दाह निकिरी वई। चई दवा तोते त हिकिड़ो कर्ज़ आहे, मुंहिंजे महबूब जा सलाम करे खणी आयो आहीं, तुंहिंजो ॿीणो कर्ज़ मां अदा करे ॾींदुसि। 10,000 दिरहम ॾिनईंसि ऐं मथां 10,000 ॿिया ॾिनई, चई हे तुंहिंजे ख़र्च बखे जे लाइ। हाणे जेको ॾुखो चई कमो चई मूंखे ॿुधाइजे, तुंहिंजो दर्द मां लाहींदुसि। कंहिं बि मजबूरी में मूं वटि हली अचिजांइ। हे अचे साईं कर्ज़ ख़्वान खां पहिरियां काज़ी साहिब जी कोर्ट में अची पहुतो। काज़ी आयो, कोर्ट वारा आया, साईं मुंहिंजा दावा करण वारा मूंखे पहुता। काज़ी साहिब चयो त वाह कर्ज़ अदा कर। चई त हे बाबा तव्हांजो कर्ज़ 10,000 दिरहम। चई त राति में का पुर कयई, का चोरी कयई, को डाको हयई, एतिरो वॾो अंग तो किथां आंदो? चई तव्हां निंधण को सम्झो हुयो, पर जंहिं यार सां दिलि लाॻी त उन दिलि पर नबी ख़ुदि मुंहिंजी मदद फरमाई। छा आहे माजरात करे ॿुधा त हुन माण्हू ॻाल्हि करे ॿुधाई त राति मदीने वारे साईं हीअं करम नवाज़ी फरमाई ऐं मुंहिंजे कर्ज़ जे लाइ महबूब सुहिणा तशरीफ़ फरमा जा। त काज़ी चयो जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त इहे पैसा तूं रख, तुंहिंजे पारां कर्ज़ मां काज़ी करे जज थो अदा करे। त कर्ज़ ख़्वान चयो जे मदीने वारे साईं जी ॻाल्हि आहे त महबूब जे सदके असां पंहिंजो कर्ज़ ई हिनखे माफ़ करे छॾियो। सुभान अल्लाह। महबूबनि खे सॾु कयो, मुसीबत में असांजो नबी ज़िंदा हयात आहे। दुरूद इंसान जे कर्ज़नि जी पाड़ पटे छॾींदो आहे। मक़रूज़ इंसान जे लाइ भले में भलो वज़ीफ़ो अल्लाह जे हबीब जे मथां सलात व सलाम पढ़णु आहे। ॿियो जेकॾहिं माण्हू को कर्ज़ी आहे, मक़रूज़ आहे, कर्ज़ अदा नथो थिए त हिकिड़ी दुआ क़ुरान हदीस में अचे थी ऐं बुज़ुर्गनि जे अमल करे इहा उहा दुआ आहे। जेकॾहिं माण्हू मक़रूज़ आहे कसरत सां इहा दुआ पढ़े, अल्लाहुम्मा अक़्फ़िनी बिहलालिक अन हरामिक वग़्निनी बिफ़ज़लिक अम्मन सिवाक, अल्लाहुम्मा अक़्फ़िनी बिहलालिक अन हरामिक वग़्निनी बिफ़ज़लिक अम्मन सिवाक। इहा अहिड़ी दुआ पावरफुल आहे जे वणनि जे पननि जेतिरा बि कर्ज़ हुजनि, इहा दुआ कसरत सां पढ़ो, अल्लाह ताला तव्हांजा हड़ई कर्ज़ लाहे छॾींदो। ऐं ॿियो कर्ज़नि खे लाहिण जो वज़ीफ़ो आहे सुब्हानल्लाहि बिहम्दिही सुब्हानल्लाहिल अज़ीम, सुब्हानल्लाहि बिहम्दिही सुब्हानल्लाहिल अज़ीम। रोज़ानो 500 दफ़ा माण्हू पढ़े। जेको मक़रूज़ आहे, जबलनि जहिड़ा बि कर्ज़ हुजनि न, इहे कलिमात अहिड़ा पावरफुल, अहिड़ा ताक़तवर आहिनि जो तव्हांजे हर मुसीबत खे ख़तमु करे छॾींदा, तव्हांजे कर्ज़नि खे लाहे छॾींदा, तव्हांजे रिज़्क़ जी तंगी खे ख़तमु करे छॾींदा, तव्हांजी रोज़ी में ख़ैर ऐं बरकत विझराईंदा। जेकॾहिं को माण्हू बेरोज़गार आहे, इहे कलिमात पढ़े अल्लाह ताला हुनजे रिज़्क़ खे वधाईंदो, हलाल रोज़ी जो बंदोबस्तु फरमाईंदो। जेकॾहिं को माण्हू मक़रूज़ आहे, इहो कलमो पढ़े सुब्हानल्लाहि बिहम्दिही सुब्हानल्लाहिल अज़ीम 500 दफ़ा, इंशाअल्लाह हुनजा कर्ज़ लही वेंदा। वञी आज़मायो, इंशाअल्लाह फ़क़ीर खे तव्हां दुआऊं कंदव। अल्लाह ताला शाल अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। रब असांखे हिन कर्ज़ जी वबा खां महफ़ूज़ फरमाए। हर मुस्लमान खे अल्लाह ताला इन कर्ज़ जी आज़माइश में शाल पंहिंजी पनाह में रखे। अल्लाह ताला